तो तव्हांखे अगरि बैत ॿुधायूं तव्हां ओराए पंधायो सभु का ॾुथ करे, पर मूं सामिन सुजन परियां पेचरा। त असां चयो हा लतीफ़ त चए थो परियां पेचरा, परते छा आहे? हा ईअं वेठा हुजऊं त फ़क़ीर चयो वाह जोगी हलिया विया, सामी हलिया विया, जेके हलिया वियासीं असांखे कीअं लभंदा? लतीफ़ बि चयो त वयूं पॿ पई खीरियूं खाओड़ियुनि खे, माना पॿ मां सभु को मोटियो, खीरियूं विथियूं पइजी वयूं, माना थोरा थी विया। खीरियूं पाण उनखे इन्हनि खे खीरियूं पइजी वयूं, माना विथियूं थी वयूं, थोरा ई थी वई, घणनि मज़ा थोरा थी विया त खीरियूं पइजी वयूं। ॿ ॿेलाइनि जी का कांभूअ में कतार, शींहं ॾिसियो पई शुकराना करे, भाई का करहनि जी कतार, हू घुमन मंझि गंवार हिन भायां उठ भलो चया। त ही कांभू ऐं कारो इहो ओरते थियो, इहो अञा पॿ में न आहे। पॿ खां पोइ विंदुर, विंदुर खां पोइ वरी हाड़े जो मैदान आहे। हिकिड़ी आदम लक आहे ऐं ॿी लतीफ़ी वाट आहे। हाणे जंहिंसां तव्हां वञो, हाणे असां लतीफ़ जी वाट सां वेंदासीं। विंदुर जा जेके बि रस्ता आहिनि उहे सभई रस्ता ई हेठां आहिनि में आहे। पहड़ा डूंगर, कह घणी, जिते जबल गूनागून, हू जेको विंदुर आहे सो गूनागून जबल आहे। यूं हज़ारे चोटियूं आहिनि, जीअं हीअ आङुरियूं थो ॾिसी ईअं हुन जूं हज़ारे चोटियूं आहिनि विंदुर जूं। ऐं जेको विंदुर जबल आहे उहो ईअं जबल आहे जो चङो भलो बि उते गुम थी वेंदो। ऐं त ओ गिलगित तो ई दीर चतराल तो ई मूंखे जहिड़ो विंदुर मज़ो ॾिनो अहिड़ो मूंखे इन्हनि बि न ॾिनो। हा रिसालो खोलियो थी त वाई खुली, छो पयूं पुछायो पंध पेरा, वाट विंदुर जी वण पिया ॾसींदा। सभई सुहागणियूं सभिनी ॻिची हार, पसण कारण पिरीअ लाकनि सौ सौ सिंगार, पर ढोल उन्हनि जे ढार जेके हेठां हलनि। हा ईअं हिकिड़ो हिकिड़ो ढोरे मंझि सौ सौ विखूं, अॻिते वञी पोइ मोटी अचे, जेके बि वण ॾिसे ॿुधाए। चयो बाबा हिन ढोरे मंझि गिदामड़ी जो वण बीठो आहे छो, ऐं बाक़ी त इहे सभु वण साॻा ई आहिनि जेके बीठा आहिनि। फ़क़ीर चयो बाबा उथो गोदरियूं खणो। जेका ही मुंहिंजी कंडीशन ॾिसींदो न, इहा त अञा मां सुबुह तड़बड़ कयो आहे, पर तूं ईअं सम्झ जेकॾहिं 5-8 ॾींहं असां न विझूं त असां सां कहिड़ी पोज़ीशन थी वेंदी। ऐं ईअं रुॻो को आऊं हिकिड़ो न हुजां न, ईअं असां 6 ई ॼणा इन पोज़ीशन में। ॿिए ॾींहुं ॿुधुमि वेही वेरागिन जो हाल, त धाॼा उन्हनि जा धूड़ में जाॻोटिया भुकलिया ज़वार, ॼाणे ॼात्राऊं छॾियऊं, ही ॼात्राऊं आहिनि न, ॼाणे ॼात्राऊं छॾियऊं चोटा चङी चाल, वेचारा वजूद जी कंहिंसां कन न ॻाल्हि, नागा थिया निहाल लिका घुमण लोक में। हाणे पीर काबूरे ते असां वञी पहुता आहियूं। फ़क़ीर हू जबल जेको सॼो आहे उहो सॼो जबल ज़हर मोरो आहे, ऐं हुन ज़हर मोरे जा मुंहिंजे ख़्याल में को 100 खनि रंग थींदा। हू काफ़ी रंगनि जो ॻाढ़ो, वाङणाई, साओ, फिको, नीरो, अहिड़ो सॼो जबल ई ज़हर मोरो आहे। हिते छा हुजनि ईअं ढोरा ऐं ॾनियूं। हिकिड़ी जाइ ते असां वञी बीठासीं मालिक, उते तक़रीबन हीअं 10 फुट जो खूह हुजे, हीअं हेठि खॾो हुजे, ऐं उन खॾे में जेॾीमहिल असां ईअं ॾिठो त हू पथर ईअं पिया ॿरनि जीअं ट्यूबलाइटूं ॿरनि न। कहिड़ा डूंगर कह घणी, जिथे माथर मथां ई सुझनि था। सैयद चवे उते मिरूं माही, आरियाणी तूं आहीं मोह माज़ूर जे। हाणे इहो बि विंदुर में, हाणे उते माही मिरूं छा, उते बगड़ घणा आहिनि, ऐं माल विंदुर में जे एतिरो आहे जो एतिरो थर में बि माल कोन्हे।
ऐं हुन जॾहिं पहिरें दफ़े मूंखे खीर ॾिनो त मूं हुन चयो यार हिन में वरी मिश्री विधी अथनि जा मालिक हू एॾो मिठो जेकॾहिं चांहि काढ़ी त हुनखे तूं खंड ई न विझ एतिरो मिठो ऐं अहिड़ो घाटो खीर अहिड़ो असां ज़िंदगी में कॾहिं खीर न ॾिठो आहे उते हू लतीअ ॿुधायो न साईं के चऊं ओरे के माधुरियूं मुयूं वाटूं 20 थियूं को ॼाणा कहिड़ी विया हां उन जा त तव्हांखे ॿुधायूं न त असां वञी वेठासीं जिते वाटूं 20 थियूं को ॼाणा कहिड़ी विया त उते असांखे ॿुधायो त बाबा छो पियूं पुछायो पंध पहिरियों वाट विंदुर जी त वण ॾसींदव माण्हुनि जे लाइ जे तव्हां वेहंदव त हिते ॾींहं गुज़री वेंदव हाणे अॻिते इहो मैदान आहे हाड़े जो जिथे पीर बंबल जी मूं ॻाल्हि तव्हां सां कई त उते चई चओ साला बि न चलिया घोड़ा हलनि न घस सूधी तन सैयद चवे हो पंचारन पिरत इन अणांगे पंध जी का नेशन पवे नृत सूधी तन सैयद चवे हो पंचारन पिरत इन अणांगे पंध जी का नेशन पवे नृत ससुई वॾी सथ जेका इन्हे पर पंध करे त हाणे अॻिते इहो यको मैदान आहे न धणी इन्हे जो ऐं इन मैदान में ॼाणे मैदान में जॾहिं मालिक सां पहुतासीं तॾहिं असांखे इहा बि ख़बर न पई पवे त कीअं आहे ऐं उन मैदान में तव्हांखे थोरे अॻिते हलण खां पोइ माना जेकॾहिं हितां इन खां परते जी ख़बर ई कान्हे का मथां का मूसी हले हिकिड़ो राओ ॿी रुञ हाणे इन में राओ बि हूंदो आहे इन जे विच में जेको सो राओ ईअं उॾामंदो आहे उहो वरी मथां किरंदो आहे पियो उहो जेकॾहिं हिकिड़ो तूं असांखे उन गेट जेतिरो परे आहीं न त असां तुंहिंजो सॾु बि न ॿुधंदासीं उन राय में तोखे ॾिसंदासीं त न पर तुंहिंजो सॾु बि असां न ॿुधंदासीं तुंहिंजो ऐं ओरियाई झल तूं छॼम पाण पचार शिरकसी सतार मूं घणा घारियम ॾींहरा पोइ वरी छा थो चए त आहिनि शिरक ईअं जीअं बेशिरक भाई पाण खे छा चए थो आहिनि शिरक ईअं जीअं बेशिरक भाई पाण खे विञाए वजूद पाण पासे थी हाणे इन में वरी चए थो वॾो शिरक त इहो थो करी जो मूंसां को चई थो शरीक ई कोन्हे हा चई हू त तोसां गॾु वेठो आहे छो उहो जो तोसां शरीक आहे तूं उन सां शरीक कोन्ही पर हू त तोसां शरीक आहे न चए थो आहिनि शिरक ईअं जीअं बेशिरक भाई पाण खे विञाए वजूद पाण पासे थी तूं पाण खां परे थी जेका मां थो करी न उहा छॾ पाण पासे थी हॼे कोन्हे ही हॼे जी तव्हां कहिड़ी मुराद वठंदव हॼ सां मुराद आहे हॼे कोन्हे ही असली कोन्हे जेको फ़क़ीर आहे या तव्हां आहियो इहो त 2-3 ॾींहं आहे इहो हलियो वेंदो हिन में जेको अंदरि वेठो आहे उहो हमेशह हूंदो महबूब साईं असुल में मौत त नफ़्स खे आहे न नौस ही न हूंदो पर जेको अंदरि वेठो अथसि उहो त हूंदो न चएसि त हॼे कोन्हे ही हू पिण कोन्हे हिनरीअ हू पिण कोन्हे हिनरीअ ही न हुना धार अल इंसान श्रीब अनास रहू परूड़ जी पचार कंदा विया तव्हां आलम आरफ अहिड़ी रतीबत चयो ई पाण छो पियो फिनी पे न हुन त चयो तूं आई जेकॾहिं पंहिंजे पाण खे सुञाणी त अलाए छा